जीएस महाज जो चेयरमैन रियाज़ चांडियो कराची में एहतजाज कंदड़ सेवण वासियन वटि पहुची साणनि यकजहतीअ जो इज़हार कंदे चयो आहे त जेकॾहिं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न मिलियो त मुतासिरनि सां गॾिजी सेवण हाईवे ते धरणो हणंदासीं। सेवण तालुके में कम कंदड़ तेल ऐं गैस कंपनी इंतजामिया जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मरी बिरादरी जे माण्हुनि 10 ॾींहं बे कराची प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल जारी रखी। बुख हड़ताल ते जीएस महाज जी मरकज़ी क़यादत चेयरमैन रियाज़ चांडियो, सैयद नवाज़ शाह भाडाई, अज़ीज़ुल्लाह भुट्टो, आबिद हैदरी, असदुल्लाह सूमरो ऐं जी अगवाणीअ में पहुची मुकम्मल सहकार जो यकीन ॾियारियो। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे जीएस महाज जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं नवाज़ शाह भाडाई जो चवणु हो त E&I कंपनी मक़ामी माण्हुनि सां रवैयो दुरुस्त न कयो त सेवण इंडस हाईवे ते धरणो हणंदासीं। जीएस महाज जी सॼी क़यादत सेवण जे उन्हनि शहरनि सां यकजहती करण आई आहे जिन जी ज़मीनुनि ते मुल्क जी मल्टीनेशनल कंपनी E&I नेशनल कंपनियूं जेके सॼी सिंध मां तेल ऐं गैस त कढनि थियूं पर मक़ामी शहरनि खे रोज़गार तरक़ीअ जे सभिनी इस्मनि खां महरूम रखनि थियूं। ही लाक़ानूनियत आहे, ही मारवाए आइन ऐं मारवाए कानून आहे त मुल्क जो कानून चए, इंटरनेशनल लॉ चए त जितां तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा मिलनि था उते स्कूल, इस्पतालूं, एनवायरमेंट जो बहितर माहौल, रोड रस्ता मक़ामी माण्हुनि खे स्किल्ड कयो ऐं रोज़गार ॾियो। असां पीअण जो पाणी घुरऊं त ही दहशतगर्दी जूं FIR दाख़िल कनि, असां चऊं त असांखे रोज़गार ॾियो त ये FIR दाख़िल कनि दहशतगर्दी, असां था चऊं त इस्पताल ॾियो, स्कूल ॾियो, रोज़गार ॾियो, तव्हां उन्हनि शहरनि जे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल कयो। ही गुंडा राज आहे, इन गुंडा राज खे ख़तमु नथा कयो, मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ऐं तरक़ी नथा ॾियो त पोइ जीएस महाज जे तरफ़ां असां फ़ैसिलो कयो आहे त शहरनि सां गॾु कराची ऐं सेवण हाईवे ते धरणो हणंदासीं। उहो पुरमन एहतजाज तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं मक़ामी माण्हुनि खे उन जा जाइज़ कानूनी उन्हनि जा हक़ नथा ॾियो। गैस असांजो, पेट्रोल असांजो, कोयलो असांजो, सभई कुदरती मादनी वसीला असांजी धरती तां तव्हां कढो था। असांजे माण्हुनि खे तव्हां बुनियादी इंसानी हक़ ॾियण जे लाइ तयारु न आहियो, जीअण जे तला वसीला ॾियण जे लाइ तयारु न आहियो। त इहा जेका नाइंसाफ़ी आहे, जीएस महाज जी क़यादत अॼु हिते अहद करण जे लाइ हिननि सां हमदर्दी तौर पर आई आहे। असांजो हिते ऐलान कयो आहे त जल्दी जेकॾहिं हिननि जे हिन अॼोकी दांह जो, हिननि जे तकलीफ़ जो अज़ालो न थियो त तमामु जल्द जेको आहे सेवण में धरणो हणंदासीं इंडस हाईवे ते। हुक्मराननि खे होश खां कमु वठणु खपे, छो जो सिंध जा माण्हू हिन धरतीअ जे हर शइ जा वारसनि ऐं तव्हां धारियुनि खे पटे वाला बि धारिया, मस्जिद जा पेश इमाम बि धारिया त बोरची बि धारिया, सॼी दुनिया जा धारिया खणी असांजे उहे गैस पेट्रोल कंपनियुनि में, तेल में, सनअतुनि में विहारे असांखे बुखियो ऐं बेरोज़गार रखियो थो वञे। इन जी मज़मत करियूं था, अॼोको एहतजाज जेको आहे उन्हनि जी हिमायत करियूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk